नौशर फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक भारतीय जनता पार्टी बीजेपी जे अगुवान नौरपा शर्मा ऐं नवीन कुमार चंदल पारां असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस ऐं रिसालत मुस्तफ़ा जे ख़िलाफ़ पुठा लफ़्ज़ ॻाल्हाइण खिलाफ़ नौशर फिरोज जे साथियुनि पारां हिंदू इंतिहा पसंदनि खिलाफ़ एहतजाजी रैली कई। रैलीअ जी अॻुवाणी सदर नेशनल प्रेस क्लब एम जफर ट्रगर, अमजद मेमन, जमीर हुसैन लुंडो, खादिम हुसैन सियाल, गुलाम रसूल फुल्लो, आदिल अब्बासी, सनाला उबासी, अतीक विस्तरो, शाहिद खोखर, मीर हसन, अब्दुल्ला ट्रगर ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली अला वारे चौखा थींदे नेशनल प्रेस क्लब अॻियां सख़्त नारेबाज़ी कई ऐं हिंदू इंतिहा पसंदनि ते लानतूं विधियूं ऐं हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो त फौरन पाकिस्तान इंडिया ख़िलाफ़ असेंबली में ठराव पास करे सख़्त कदम खणी इंडिया जे सफारतखाने अॻियां सख़्त एहतजाज करे नाम निहाद हिंदू इंतिहा पसंद खे सख़्त खां सख़्त मैसेज ॾिए त जीअं को हिंदू इंतिहा पसंद ॿीहर असांजे नबी सगोरे ख़िलाफ़ ग़लति ज़बान इस्तेमालु न करे।